मोगो बाबा हणखण हक 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 हक। इयो मोगा बाबा इयो तू ॿुधाई अगले दौर में तू छा कंदो है? अगले दौर में मां पिंदो हुयुम। पो हाले वाली तू कहलो बैंक मैनेजर थी आ लांती हाले पिनल आलो काम कलेंदे अच्छा तो छा गाडू तू असा के पिनईने ना ना तव्हां खे पिनईंदुमि कोन, तव्हां खे ज़मींदार ऐं माला माल करे छॾींदुमि। हां हाँ। है ले आए बाबा है ले आए बाबा। हुकुम कयो रे बच्चा। बाबा मां जुल्म मां लुट जियम बर्बाद थियम सब कुछ खत्म थियो बाबा। सब कुछ खत्म थियो पर मोगो बाबा हणखण वेठो आ ना, मसले जो हल 5 मिंटन में ही कढे छॾींदो। वॾो मसलो आहे बाबा। मां जंहिंमहिल खटे ते सुम्हंदो आहियां न इहा माना खट फिरदी आहे ज़मीन ते ईअं सम्झ बादल अची वेंदा आहिनि आसमान ते सैलाब अची वेंदो आहे। इहो कीअं वरी आसमान ते सैलाब अची वेंदो आहे? ज़मीन फिरदी आहे तूं त कोन फिरदो आहे न। मूंखे कुझु सम्झ न ईंदो जंहिंमहिल मां सुम्हंदो आहियां बसि ईअं लॻे थो किथे मां किरी पवंदुमि। ना इयो जलते खटते सुमनो पो मसलो थींदो थी पोइ पहले ना है पहिरें कुझु ई कोन्हे जे खटते सुमने पो मसलो थी ईअं फिरदो आहे पूरी दुनिया। बाबा वालो काल जो मसलो हल काल मसलो हल कीअं कਰਾਂ लाटू मोहनरा इन मसले जो हल बाबा जे वटि आहे ई कोन। मसले जो हल कोन्हे पोइ तूं छा जवाबु आहे लांती ईअं वेठो आहे हिकिड़ो मसलो खणी आया हुनजो ई हल कोन्हे। कलाई बेइज्जती कलाई मुर्गो भॼी वियो यार हाणे छा मुर्गो कयो? भॼियो तलीको मावा ठाहे मसलो हल थी वेंदो। ॿुधा जल्दी वारो कर। कानोल ते काल तो वारो कयो हलो हलो। ओटा मां सां न लड़ जाओ हिक कुटी दो अले विलदा कोनु तो जे मसले जो हल निकली वियो। वारो करू आ खाट दिखाऊ आ जगह किथे आ वठी हलां उते हा न जाइल गाला न बाबो पलाई कंदो। अचो हां हे खटा बाबा वो हे जंहिं ते तूं सुम्हंदो आहीं आई खाट इहो खटा वारो कर इन ते पऊ खाट ते जीअं पवंदो आहे तूं। पोइ हा जमीन काय ने खबर लगे ना हमारे मां के घरवाले ओए बुढ़ी एकदम पाव में सड़ी एकदम लाए तू लो लो खाट पे वारो क्यों इन खाट के पोते हटायो। कपड़ो विछायो वारो करो कपड़ा बिछायो जीअं खाट पई उन हिसाब सां कपड़ो विछायो। हाणे बचड़ा तूं इन कपड़े ते उन खाटारी कार पई रहा हिते समा हां ते पई दे खबर वॾो सुकून आहे हिते त आराम सां पियो टेंशन ई न आहे कंहिं शइ जी। हां इहो यार की थियो कुछ नजर आई हुई? कुछ ही कोन हिते माना सुकून आहे सुतो पियो जमीन नजरी मथे आसमान नजरी हेठि ज़मीन मथे आसमान बस सॼो मसलो इन खाट जो आहे। हाले या खाट छा खली वेंदासीं ठीक आहे बस तो जो मसलो ओके थियो हाले बस इन खट में मसलो आहे खाट में वॾो मसलो बाबो पलाई कंदो बाद में वञी खाट शिट थींदी। खणी वञो बाबा खाट लाइ मुंहिंजे लाइ कपिड़ो ई सही आहे मां हेठि सुम्हंदुमि बसि असां खाट खईंसीं हाणे असांखे पंहिंजी फीस ॾे। फीस हा हाँ फीस कोड फीस बाबे जी बाबे की फीस दिया मसले जो हल कढई हे बाबा 10 रुपया दाल दाल पिया के लांकी 1000 रुपया हैं हां मुटा दे दाल पे एडो वडो मसलो हल कयो। अच्छा 1000 हां हाय बाबा उन्हनि ॾिस पैसनि खे हरामखोर 5000 ॾे न त वरी ते जिन थी वेंदई। बाबा 1000 जी ॻाल्हि थी न हाणे 1000 वठ न चलो ठीक आहे हाणे तूं सुकून सां सुम्ही ते। हक 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 बाबा मोगो हक 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 बाबा मोगो हक पुजी आसे हां पुजी आसे हा हाल हिस्सो काढ हरामखोरो तकड़ा थींदा ॾाढा तकला थींदा बाबा काम थियो त पैसा तू टाइम ते वल त असां के दे ना हे वट 50 रुपयो हे वट 50 रुपयो हे पैसा घट न यार तू 5 6 असां के दे ना ओ मंत्र त मां पाण शुकारियो न सॼी महिनत मां जी आहे तूं छड़ो आइडियो ॿुधायो न इहे खोड़ थो निभागा घणी लालच में न पिया करो। मां के पहले खबर ले तू अगले दौर में पिंदे हाले असां के पिनई ने इज्जत असां के 500 रुपया दे। ईअं करो इहो 50 रुपयो रखो तव्हां ॿियो मुर्गो फसाए अचो पोइ तव्हांखे 100 रुपयो ॾींदोसांव। माना तू 500 न ॾींदे न ॾींदुमि। हक हक बाबा मोगो हक 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 मोगो बाबा हक हक मोगो बाबा हा वटिया वई गिराक काथा गिराक छा मसलो आहे? अबोड़ी लॉलीपॉप एक कहिड़ो गिराक वठी आयो आहे हेठि मुंहिंजी ॻिची पइजी आहे। अबोड़ी छॾ छा चवणु चाहे थो?
पैसा 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 दे छे पैसा वाला बोड़ी हाँ दिया तो कुत्त ना दे हराम करो मां तहाने पैर भी ढाया तो मां फकीर कई तो बांसारी मोगे जी मार खबर ना चार